अचो सूरन वारियूं करियो सूर पचार। अचो सूरन वारियूं करियो सूर पचार। किन घणा किन थोरा काने सूरन धार। ॾिना जे ॾातार से झोली पाए मूं झलिया। अस्सलाम वालेकुम। 18 फरवरी साल 2021 खमीस ॾींहुं पोंजड़े वेल प्रोग्राम सुगन जा समूरा रंग खणी हाज़िर। प्रोड्यूसर अब्दुल रहीम ॾाहिरी, स्टूडियो इंजीनियर मुदस्सिर हुसैन ऐं सुगंध में आऊं आहियां अॼु अव्हां जो मेज़बान ग़ुलाम क़ादिर शहर। दुआ आहे त मानवारा महिरबान ॿुधंदड़ जिते जिते असांजो ही मुसाफ़िर आवाज़ ॿुधो पिया उते हमेशह सुखिया सताब ऐं चाक चङा भला विझो। आमीन सुम आमीन। साईं मुंहिंजा 15 फरवरी ते सियारे जी मुंद बि पंहिंजी पुॼाणी ते पहुची चुकी। वणनि जे लामुनि में लुॾंदड़ टारियूं बि ज़र्द पतनि खे चौमासे जी वाह में विखेरे कुझु ई ॾींहंनि पुॼाणा वरी नवां गौच कढंदियूं। इहा आमद हूंदी आहे बहार जी। बहार जॾहिं अचे थो त काइनात जा समूरा फितरती रंग हिकु गुलिस्तान लॻनि था। शाम टाणे जॾहिं माण्हू बाग़नि जी भर ॾेई मटे थो त अंबनि जे ॿूर जो हुगाव अंदर में लही थो वञे। मेंदी जा फुटंदड़ गौच, निमुनि जे ॿूर जी ख़ुशबू, अमलदास जे टारनि में टिलंदड़ हैडा फुल, बबुरनि में लॻल कुडी वारा पलड़ा, रोहिड़े जा रता गुल, कारे लूसण जे नीरियुनि फुलनि जा मन खे लोभाईंदड़ मंज़र, मथां वरी माखी जे घुणनि जूं डोड़ूं, किथे किथे तूरे में पवंदड़ लाबारा, कणकनि जो नेसारे खां वींदे आंबू थियण वारो मरहलो, किथे वरी कणकूं पची रास थियण जा ॾींहं त वरी ॾींहुं ततल राति ठरियल, नाज़बू रंगे आसमान ते कोहीड़े जी वसकार, वडफनि जे संगनि मां निकिरंदड़ साह, धरती जे पुठनि ते रक़्स कंदड़ वाचूड़ा ऐं अधा आसमान ते उॾामंदड़ प्लास्टिक जूं थेलियूं, काग़ज़ केॾा न ख़ूबसूरत लॻनि पिया। दुआ आहे त अव्हां जी ज़िंदगी में हज़ार ऐं बहारूं ख़ुशियुनि जा खज़ाना खणी अचनि ऐं ही चंड जूं चिलविलायूं चांडोकियूं सदा अव्हां जे जीवन मथां रहनि। तूं चांडोकी चेट जी मुंहिंजो मन चकोर, अची कॾहिं और मूंसां ॻाल्हियूं उझ जूं। प्रोग्राम सुगंध रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां ॿुधो पिया। साईं मुंहिंजा ताज़ो ई असांजो नाले वारो अदीब सैयद मुर्तज़ा शाह ॾाॾाई पाण सभिनी खे विछोड़े जा वढ ॾेई हमेशह लाइ विछड़ी वियो। मुर्तज़ा शाह ॾाॾाई जी शाइरी पढ़ण सां न रुगो दिलि जूं कैफ़ियतूं बदिलजी वञनि थियूं, संस लफ़्ज़नि में पीड़ा, दर्द ऐं मोहबत जो पैगाम मिले थो। जीअं संस शाइरी जूं कुझु सिटूं आहिनि त आ मिठा मुर्की मिलूं पंहिंजो मिलण पोइ थिए न थिए, वेह गॾिजी के घड़ियूं वेझो वेहण पोइ थिए न थिए, आ मिठा मुर्की मिलूं पंहिंजो मिलण पोइ थिए न थिए। अॼोकी ॾींहं ते प्रोग्राम सुगंध कंदड़ असांजो नाले वारो कंपेयर शाइर अदा राजा रुस्तुम पालारी, जंहिंजी तबियत कुझु ॾींहंनि खां मौसम जे करे नासाज़ आहे। पाण सभई गॾिजी दुआ था घुरूं त राजा रुस्तुम पालारी जी तबियत बहितर थिए ऐं प्रोग्राम सुगंध जा फ़र्ज़ संभाले ऐं अची अव्हां सां मुखातिब थिए। चोरीअ चोरीअ कोई कंहिंसां नेण मिलायूं वेठो हेॾीअ सारीअ महफ़िल में को पाण विञायूं वेठो बहराड़ीअ जो सादो माण्हू जंहिंजे दिलि में मेर न हो
शहर जे सियाणनि वापारनि खां पाण पुरायूं वेठो लॾे विया छॾे कोहे धण धनार नका कूक कननि में नकी तड़ तवार बेचारा पहवार बेली खिलंदे रात खजी आया कंडियन सिंगीरी बपुरन पल्लेड़ो साओ न सल्लेड़ो झंगु न छेलड़ा मारू अकेलड़ा कंडियन सिंगीरी बपुरन पल्लेड़ो साओ न सल्लेड़ो झंगु न छेलड़ा मारू अकेलड़ा मारू अकेलड़ा सोना भाण हर ज़र्रो ॿीहर जियो थे सोना यूरिया FFC जे डीलरनि वटि दस्तियाब आहे भाउ नज़ीर केॾां जी तयारी आहे साईं सोना यूरिया वठण थो वञा पियो भलो भाउ भलो अल्लाह भलो करे FFC जो असांजी ज़मीनुनि में नाइट्रोजन जी खोट पूरी करण लाइ केतिरो न सुठो भाण ठाहियो अथनि हाओ साईं हाओ सोना यूरिया वधाए बूटो तेज़ीअ सां गॾोगॾु पन करे सावा जान पइजी वेंदी आहे फ़सुल में भाउ ख़ुशि रही शन सोना भाण हर ज़र्रो ॿीहर जियो थे सोना यूरिया FFC जे डीलरनि वटि दस्तियाब आहे उठ चक नंबर 25 लग गैस फील्ड गोलाड़ची खां आजिज़ रबन ने समेजे नंढड़े मोहम्मद यूसुफ समेजे उस्ताद बुखारी जूं सिटूं लिखियूं प्रोग्राम सुगंध लाइ रखी नींह नातो जुदाई न थींदी ख़ुदा जो कसम बेवफ़ाई न थींदी करे मोहबत असां सां तूं विसारी मतां असां खां वरी दिलि लॻाई न थींदी वरियामलाल ओॾे जे सिटुनि मां कुनरी जे भाउ कासिम भील लछवाणी ग़ज़ल मोकिलियो नेणनि जे कजल ते छा लिखिजे कंहिं सिरे ग़ज़ल ते छा लिखिजे अॼु रावनि तां हर आस खणी वियो उन सिज लथल ते छा लिखिजे वार छंडे जो चंड ॿुधो अथई तंहिं चंड भिनल ते छा लिखिजे ॻलनि ते जेके सावण बरसनि हिन मींहं वठल ते छा लिखिजे चंबुड़ मां भेण नाज़िया कंवल लिखी मोकिलियो ख़ूबसूरत सिटूं प्रोग्राम सुगंध जे लाइ यादगिरियुनि जा ग़ज़ल भाला थिया दर्दनि बरसाति में आला थिया मौसमनि सां दोस्तियूं घटिजी वयूं शहर दिलि जे सोग जा छाला थिया कूड़ पियो तारीख़ छा लिखंदी अञा चंड जहिड़ो माण्हू आहे दरबदर ग़म तॾहिं आहिनि वॾा ताला थिया खोसा कॉलोनी राजो गंढो जे कामिल फ़कीर खोसे ऐं मुख़्तियार अली खोसे वफ़ा जान खोसे सिटूं लिखी मोकिलियूं गुलनि खां पुछ बहार जूं ॻाल्हियूं दिलि खां पुछ प्यार जूं ॻाल्हियूं कंहिंजे ओसीअड़े में वेठियूं आहिनि अखियुनि खां पुछ इंतज़ार जूं ॻाल्हियूं हीअ ख़ूबसूरत नज़म प्रोग्राम सुगंध जे लाइ देह गिचिर मां ज़ाहिद जान साजिद जान राजा माजिद ऐं शाहिद हुसैन लिखी उमाणियो जंहिंखे पाण पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कयूं था असां कखनि जी ओट में सुकी छणी सड़ूं पिया असां कखनि जी ओट में सुकी छणी सड़ूं पिया अव्हां जी यादि छा वरी रुगो रोऊं रड़ूं पिया अव्हां छॾे हलिया विया अव्हां जी बेरुखी ॾिसी असां बि चप सिबी छॾिया अव्हां जी बेरुखी ॾिसी असां बि चप सिबी छॾिया अव्हां जे दर्द जा पिरी किताब कंहिं लिखी छॾिया उदास राति रूह जी रुनी त छा हशर हुयो सितारा सभु सुता हुया गुलाब चंद टिड़ी पिया सितारा सभु सुता हुया गुलाब चंद टिड़ी पिया असां उबन जी ओट में लिकल पे चंड ॻोल्हियो हवा घुलण में देर हुई उदास दिलि मथे ॾिसो वॻी वरी का छेर हुई हयाती हथ बुकनि मंझां असां ॾिठी छणी पे अखियुनि ॾिठो को ख़्वाब हो असां उमिरि जूं सरहदूं टिपी कुॾी चढ़ियूं पे असां कखनि जी ओट में सुकी छणी सड़ूं पिया
रब कंहिंजो नाम त कंहिं बि कोन निभायो, के रब कंहिंजो नाम त कंहिं बि कोन निभायो, कंहिं बि कोन निभायो। मूं दिल जो दीप जलायो, कंहिं बि कोन निभायो, मूं दिल जो दीप जलायो, के रब कंहिंजो नाम त कंहिं बि कोन निभायो, के रब कंहिंजो नाम त कंहिं बि कोन निभायो। प्रोग्राम सुगंध में अवां जे लिखियल कुझु पोस्ट कार्डनि जी मोट रसीद ॾेई वठूं। उॾेरोलाल स्टेशन जे गुलाम हुसैन खोसे, दिलशाद अली खोसे, इरशाद अली कलाणी। अवां लिखियो त मूंखे तुंहिंजो प्यारु खपे थो, सोणू को संसार खपे थो। नाज़ जलालाणी तुंहिंजो हमदम, हुकुम तुंहिंजो मनठार खपे थो। महिरबानी ख़त लिखी प्रोग्राम में शामिलु थियण जे लाइ। कोटड़ी रेलवे कॉलोनी खां मोहम्मद ख़ान चांडियो, मोहम्मद यूनिस चांडियो, सूफ़ी ख़ादिम हुसैन चांडियो, दिलबर हुसैन चांडियो। अवां बि सुगंध खे पसंदि कयो आहे ऐं अवां लिखियो आहे त अवां जा ख़त प्रोग्राम में शामिलु नथा थियनि। अदा अवां पारां मोकिलियल ख़त बिल्कुलु शामिलु थींदा रहंदा। ॾिसो अॼु बि अवां जो ख़त असां ताईं पहुतो त प्रोग्राम में शामिलु थिए पियो ऐं अवां आहियो असांजा पंहिंजा, असां बि आहियूं अवां जा पंहिंजा। मोहबतुनि में अहिड़ियूं मयारूं ठीकु न आहिनि हूंदियूं। हीउ ख़त असांखे मिलियो आहे शालमाणी स्टाफ खां, उस्ताद रजब अली खोसो, वफ़ा मुनीर अहमद खोसो ऐं मुशाहिद हुसैन खोसो। अवां जा ख़त बि यकीनन असां ताईं पहुचनि था त असां प्रोग्राम में शामिलु कंदा रहूं था। ख़त अवां लिखो था, प्यारु ॾियो था, मोहबत ॾियो था। अवां जी मोहबत जो असांखे यकीनन अहसासु आहे। अवां ख़त लिखंदव त यकीनन असां अवां जा ख़त प्रोग्राम में शामिलु कंदासीं। कुझु यकीन अवां बि कंदा कयो। ख़त लिखण जे लाइ लख थोरा अवां जा। ॻोठ अब्दुल्ला लुटर ज़िले बदीने जे मोहम्मद सालिह ऐं ज़हीर अहमद लुटर बि ख़त लिखियो आहे ऐं प्रोग्राम खे पसंदि कयो अथनि। महिरबानी तव्हांजूं। शहर जाम साहिब खां असांजो तमामु पुराणो दोस्त आहे, सीनियर रेलवे जमादार मोहम्मद यूसुफ ज़रदारी ऐं जूनियर निज़ामुद्दीन ज़रदारी। महिरबानियूं। तव्हां सां गॾु शेर फ़क़ीर ॾाहिरी, मुर्तज़ा बलोच, वफ़ा गुलशेर शहर। अवां बि प्रोग्राम खे इलाही सारो पसंदि कयो आहे। ज़रदारी साहिबु महिरबानी तव्हांजूं। हीउ ख़त असां ताईं पहुतो आहे प्रोग्राम सुगंध जे लाइ। दोस्तनि नालो न आहे लिखियो, ख़त लिखी छॾियो अथनि, नालो न आहे लिखियो। मंसूर मरी जो शायदि ख़त आहे। माण्हुनि जी न टोक लॻी आहे, नींहं जी मूंखे नोक लॻी आहे, इहा शाइरी लिखियलु आहे। महिरबानी मंसूर। तव्हां ॻोठ मौलवी अब्दुल्ला मरी खां असांखे ख़त लिखियो आहे। ॻोठा जी मोहम्मद ख़ान मशवरी, नौशर फिरोज़ खां, मुहर्रम अली मशवरी, मंसूर अली मशवरी ऐं मुश्ताक अली। पोस्ट कार्ड असां ताईं पहुतो। अवां बि लतीफ़ सरकार जो मशहूरु बैत लिखियो जेको कई भेरा सुगंध प्रोग्राम में शामिलु थी चुको आहे। कोशिशि कयो लतीफ़ सरकार जो रिसालो पढ़ो था त नवां बैत लिखी मोकिलियो ऐं नओं मवादु किताबु पढ़ो, नओं मवादु लिखी मोकिलींदो त यकीनन असां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदा हलंदासीं। नाराज़ दोस्त आयशर जुॾे खां, भाई खान टालपुर, हाकिम नवाज़, मुख्तियार अली मेमुण। महिरबानियूं। नाराज़ थियण जी का बि ॻाल्हि न आहे। अदा अवां जा ख़त ढेरनि जे तइदाद में मिलनि था ऐं असां कोशिशि कयूं था, वधि खां वधि कोशिशि कयूं था। छो त हीउ प्रोग्राम सुगंध जेको आहे ई अवां जो, असां अचूं था अवां जे लाइ ई अचूं था, अवां प्रोग्राम कयूं था। ख़त अवां लिखो था, मोहबतूं ॾियो था, प्यारु ॾियो था। ॿियो असांखे खपे बि छा, अवां जी मोहबत ई घुरिजे असांखे। ख़त अवां लिखियो लख थोरा। अवां जा ॻोठ सुवार ख़ान जत, गोलाड़ची खां, परदेसी पोड़े ख़ान जत जो बि ख़त असां ताईं पहुतो आहे। अवां लिखियो त तूं कोल कुंवारा ॾे मूंखे, मां ख्वाबनि जी ताबीर लिखां। तूं ख़ामोशीअ में छेर वॼा, मां चांडोकीअ जा लुड़क वॻां। तूं ज़ुल्फ़ हटाए जे चहिरे तां, मां बणिजी तोखे वाह ॾिसां। महिरबानी भाउ तव्हांजूं। तव्हां ख़ूबसूरत शाइरी लिखी मोकिली। पांदी मोड़ फुलडियूं खां, सोडे ख़ान मरी जो बि पोस्ट कार्ड मिलियो। अवां बि मुबारकूं ॾिनियूं सुठे अंदाज़ में प्रोग्राम पेश करण जे लाइ। महिरबानी भाउ। इहे तव्हांजूं बि मोहबतूं आहिनि। दरगाह पीर वसण शरीफ़ खां नाज़िम अली शरब प्रोग्राम खे इलाही सारो वाखाणियो आहे। भाउ नाज़िम महिरबानी तव्हांजूं। प्रीतम आबाद खां मोहम्मद रहीम बिरोही ऐं अब्दुल रहीम बिरोही जो बि पोस्ट कार्ड असां ताईं मिलियो। अतना मोरी खां मोहम्मद इसाक़ महर ऐं वफ़ा वली मोहम्मद महर। मोहम्मद इसाक़ महर तमामु पुराणो रेडियो ॿुधंदड़ आहे ऐं इलाही सारो सुठो लिखे थो। गुलनि जे हवाले सां तव्हां लिखियो आहे त ख़ूबसूरत गुल चयो त तूं मूंखे टारीअ तां पटी नथो, मां तुंहिंजी आङुरुनि लाइ आतो आहियां। मूं गुल खे चयो मुंहिंजूं आङुरियूं बि तोलाए आतियूं आहिनि, पर मां तोखे छिनणु नथो चाहियां। तूं टारीअ ते ख़ूबसूरत लॻी थो। भाउ महिरबानी तव्हांजूं। हीउ पोस्ट कार्ड मिलियो आहे असांखे चनेसर ॻोठ कराची खां। अमरेश कुमार खत्री, टेलर मास्टर कृष्ण लाल खत्री ऐं अरशद हुसैन। भाई महिरबानी तव्हांजूं। तव्हां बि पसंदि कयो आहे प्रोग्राम खे। ॻोठ सुवारे खां जत, गोलाड़ची खां, पोड़े खां जत जो ॿियो पोस्ट कार्ड मिलियो। खोड़ सारा ख़त। मीरबाग जुॾे खां अली हसन ख़ासकेली जो बि असांखे ख़त मिलियो आहे। ॻोठ मीर ठारो खान डावच खां मोहम्मद अयूब डावच, मोहम्मद यूसुफ डावच, शमीर अली, उमेर अली ऐं ज़ुल्करनैन डावच। महिरबानी तव्हांजूं। अली हसन ख़ासकेली जा खोड़ सारा ख़त असां ताईं पहुता। टंडोल यार खां,
बशीर गुल सुमरो सिकंदर अली सुमरो बि इलाही सारियूं दुआऊं ॾियनि था ऐं खोड़ सारियूं मयारूं ॾियनि था। मयारूं तव्हांजो असांजे अखियुनि ते ख़त अवां लिखियो आहे, अवां जूं महिरबानियूं। ख़त अवां जा यकीनन असां ताईं पहुचंदा त प्रोग्राम में शामिलु कंदा हलंदा आहियूं। कुनरी खां कासिम बी लिछवाणी, राजा दुलीप कुमार लिछवाणी, अवां जो बि असां ताईं पोस्ट कार्ड मिलियो। ॻोठ मोहम्मद याकूब मरीअ खां मोहनदास ओड, अजमल कुमार ओड, शामनदास ओड, अवां बि ख़त लिखी यादि कयो, महिरबानियूं। दिलशाक मोरीअ खां वफ़ा किशन मल ऐं जेलाराम, अवां जो बि पोस्ट कार्ड मिलियो, अवां जूं महिरबानियूं। ही ख़त ॻोठ मोहम्मद इक़बाल सारेजो खां मोहम्मद रफ़ीक उनड़ जो मिलियो आहे, महिरबानियूं तव्हांजूं। मोहब्बत देरो जतोई खां मज़हर अली भुट्टो, शफ़क़त हुसैन भुट्टो ऐं ज़ीशान हुसैन भुट्टे जो बि पोस्ट कार्ड मिलियो असांखे। ही ख़त असां ताईं पहुतो आहे दरगाह शाह शकरगंज खां हाजी मोहम्मद शतल रिंद ऐं नज़ीर अली रिंद, अवां जा 2 पोस्ट कार्ड असां ताईं मिलिया, महिरबानी भाउ तव्हां सभिनी ख़त लिखिया आहिनि। यकीनन तव्हांजा ख़त असां ताईं पहुचनि था त असां उन्हनि खे पंहिंजे प्रोग्राम में वधि खां वधि कोशिशि कयूं था शामिलु करण जी, पर जे कॾहिं ख़त अवां जो प्रोग्राम में शामिलु थियण खां रहिजी बि वञे त अवां थोरो इंतज़ारु कंदा कयो, थोरो सब्र कंदा कयो। यकीनन असां वारे अचण ते प्रोग्राम में ख़तनि खे शामिलु कंदा हलंदासीं। प्रोग्राम सुगंध रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां अवां जे समातुनि ताईं पहुचायूं पिया। ऐं हाणे उन्हनि महिरबाननि खे यादि कंदा हलूं ऐं जीअ में जायूं ॾींदा हलूं जिन सिक मां सारियो। टेलीफोन कॉल्स करे असांजी ड्यूटी रूम में 92005888 ते असांजे ड्यूटी ऑफिसर खे पंहिंजा नाम लिखाया। जामशोरो खां एजाज़ अली रहम यादि कयो भाउ, महिरबानी तव्हांजूं। कोयटा खां गुलाम जाफ़र शहर बलोच, अहमद रज़ा हाजी हसन शहर बलोच, महिरबानी तव्हांजूं। उमरकोट खां अर्जन दास ऐं जय कुमार यादि कयो। शहर अठठ मोरी खां अलादाद गोरचाणी यादि कयो। निसार अली गोरचाणी, अमीर बख्श, इलाही बख्श, महिरबानी। लाल खान शाख खां मीर मोहम्मद मरी हाजी सोलंगी यादि कयो। शहर शूरान बलोचिस्तान खां मोहम्मद इसाक रिंद, दादा हिसबाणी ऐं शाह मुराद हिसबाणी, पीरल मरी, महिरबानी। अठठ मोरी खां अमानुल्ला बिरोही, हिज़्ब जान बिरोही यादि कयो। ॻोठ हाफ़िज़ आदम ख़ान खां फैज़ मोहम्मद मरी यादि कयो। दुरेजी बलोचिस्तान खां वफ़ा जुंजार छुटे यादि कयो। कासिम लिछवाणी कुनरी खां यादि कयो ऐं नंढड़ो दिलीप कुमार, महिरबानी भाउ तव्हांजूं। दुरेजी बलोचिस्तान खां अब्दुल हमीद छुटो, इमामदीन छुटे यादि कयो। काछे खां असांखे यादि कयो मोहम्मद हसन लुंड, आफ्ताब अहमद लुंड। कोहिस्तान खां यादि कयो खीरथर जबल खां मोटे सहतियाणी, महिरबानियूं। ॻोठ मोहम्मद उस्मान थेबे खां ग़ुलाम अली थेबो, लियाकत अली थेबो ऐं मुदसर अली थेबो। स्टेशन पाटोयूं खां फ़क़ीर एजाज़ अली संजराणी यादि कयो, महिरबानी तव्हांजूं। तव्हां बि असांजे प्रोग्राम खे पसंदि कयो आहे। ॻोठ आलम ख़ान जरवार खां रियाज़ हुसैन जरवार, वफ़ा इमामदीन जरवार। मुंड जमड़ाऊ खां मोहम्मद छुटल एबू पोटो, वली मोहम्मद एबू पोटो, उस्ताद दुर मोहम्मद शर। काछे खां एजाज़ अहमद खोसो ऐं कुर्बान अली खोसो। मेरान चौक बदीन खां मोहम्मद रफ़ीक मल्ला, साइमा नाज़ मल्ला, बेबी फरज़ाना मल्ला। ॻोठ पुनू खान पंवर खां रुस्तुम अली पंवर। ॻोठ फ़क़ीर जी खुई खां ग़ुलाम नबी चांडियो यादि कयो, महिरबानी तव्हांजी। शहर जाम साहिब खां मोहम्मद यूसुफ ज़रदारी यादि कयो। मुंड जमड़ाऊ खां गुल मोहम्मद राजर ऐं बेबी जन्नत खातूं, महिरबानियूं। बेगना मोरी खां मास्टर अबदिनू समूह, रशीद अहमद, शकील अहमद, शाहिद अली ऐं शहज़ाद अली। आलाना के हैदराबाद खां उदास उसामा मुगेरी, वफ़ा फज़ुल माशूक अली मुगेरी यादि कयो। शहर गुलाब लगारी खां मोहम्मद इब्राहिम शाणी ऐं हाशिर अली शाणी, महिरबानियूं। दुरैजी बलोचिस्तान खां मोहम्मद हसन छुटो, मुमताज़ अली छुटो यादि कयो। ॻोठ रईस लीमे खां लगारी खां इरशाद अली लगारी। गुलमंदा खां प्यार अली गाबार, रज़ा मोहम्मद गाबार। शहर गुलाड़ची खां ग़ुलाम रसूल नुआणी, इरफान अली नुआणी। ॻोठ हाजी बहराम ख़ान शहर खां वफ़ा गुलशेर शहर, शाहिद हुसैन शहर। कुंडरी खां चौवन कुमार कोहली। मीरपुर बठोरे खां तबसुम सैफुल्ला खत्री, सोहेल अहमद खत्री ऐं अज़ीज़ अहमद खत्री यादि कयो। ॻोठ गुल मोहम्मद ख़ासकेली खां मास्टर हबीबुल्ला ख़ासकेली, मोहम्मद अली सिकंदर अली। ॻोठ मीरदाद मोहम्मद टालपुर खां मीर पीर बख्श, मीर ताज मोहम्मद खान टालपुर खां मीर पीर बख्श टालपुर यादि कयो, महिरबानी। मीर भाई खान टालपुर। दुरेजी बलोचिस्तान खां मोहम्मद ईसा छुटो। ॻोठ हाजी शाहबेग शहर खां अयाज़ हुसैन शहर, नूर हसन शहर। करवंडी खां ख़ामोश खलील रहमान शहर। ढिलियार खां रिजूमिल बसराणी, हाजी हैदर अली बोज़दार। चूहड़ जमाली खां नाज़नगर खान जमाली, मोहम्मद हाशिम जमाली, मोहम्मद ज़िक्रिया मेहराब ऐं ग़ुलाम क़ादिर जमाली। ॻोठ मलिर डायरी खां ग़ुलाम हुसैन डायरी, शोहबान अली डायरी। जैकबाबाद खां
जुमा खान लोहर महिरबानी ॻोठ गुलाम हुसैन जलालानी खां फ़कीर मोहम्मद तव्हांजो ॿियो नालो असां ताईं पहुतो महिरबानी शहर झोल खां मोहम्मद नसीम आतणा मोरी खां वफ़ा यार मोहम्मद महर लियाकत अली महर ॻोठ सरदार चाकर खान छाणी खां बख्शल खान छाणी पीर वसण खां नाज़िम अली शहर ॻोठ हाजी फोटे हिंगोर जे खां अब्दु मोहम्मद इस्माइल हिंगोर जो अवां सभिनी टेलीफोन कया आहिनि ऐं प्रोग्राम खे पसंदि कयो आहे अवां जूं महिरबानी बेवफा आहे ज़मानो लौकी पे लायो मना बेवफा आहे ज़मानो लौकी पे लायो मना इश्क जे आड़ाह में इश्क जे आड़ाह में हिकु फेर भी पायो मना बेवफा आहे ज़मानो लौकी पे लायो मना प्रोग्राम सुगन जे पछाड़कनि पलनि में यादि कयो ॻोठ रहीम ख़ान मरी खां एजाज़ अली समय जे जान मोहम्मद ऐं ख़ान मोहम्मद समय जे साईं मुंहिंजा इन ते प्रोग्राम सुगन जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो इजाज़त ॾींदा प्रोड्यूसर अब्दुल रहीम डाहिरी स्टूडियो इंजीनियर मुदस्सर हुसैन ऐं पंहिंजे मेज़बान ग़ुलाम क़ादिर शर खे साॻी दुआ सां त शाल जिते बि हुजो जुड़िया हुजो ॾींहं जा 3 थियण वारा आहिनि